पंजन ऐन अचन में दान में माशुक सर जी भेण खेलनवा असां कंहिंजे हिक में न ॿिन में असां जो फकीरी दलवा अथन में ऐन पंजन में माशुक सर जी ॿुधी खेलनवा असां कंहिंजे हिक में न ॿिन में असां जो फकीरी दलवा 15 में माशुक सर जी ॿुधी खेलनवा 17 में माशुक सर जी मासी गलन सवड़ में आहे असां कंहिंजे हिक में न ॿिन में असां जो फकीरी दलवा जय बोले माशुक सर जण के टटो सौ ताणी खड़ा था गणी तो असांखे त अॻ यादि ॾियारे सॼा भेण जा टीता असां कंहिंजे हिक में न ॿिन में न टिन में न चइनि में न पंजनि में न छहनि में न सतनि में न अठनि में असां आहियूं लाहुतिन में असां आहियूं मोलाइन में असां आहियूं लाहुतिन में असां आहियूं मोलाइन में 14 न 15 न 16 में 16 न 17 में 17 न 18 में 19 न 19 न 20 में असां आहियूं मोलाइन में असां आहियूं लाहुतिन में असां आहियूं मोलाइन में असां आहियूं लाहुतिन में 21 में न 22 में 22 में न 23 में 23 में न 24 में 24 में न 25 में 25 में न 26 में 26 में न 27 में 27 में न 28 में 28 में न 29 में 29 में न 30 में असां आहियूं लाहुतिन में असां आहियूं मोलाइन में असां आहियूं मोलाइन असां कंहिंजे हिक में न ॿिन में असां कंहिंजे हिक में न ॿिन में ॿिन में न टिन में न चइनि में न पंजनि में न छहनि में असां आहियूं लाहुतिन में असां आहियूं मोलाइन में